सजावल में स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लाइ मुख्तस कयल 2 एकड़ सरकारी ज़मीन गैर कानूनी तौर खानगी शख्स के अलाट करण जो इंकशाफ थियो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सजावल में रेवेन्यू खाते पारा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाहिण जे सरकारी मंसूबे लाइ मुख्तस थियल 2 एकड़ सरकारी ज़मीन जेका उहा गैर कानूनी तौर ते एक खानगी शख्स के अलाट करण जो इंकशाफ थियो आहे। वॾे वज़ीर जे हुक्मनि तहत CMIT तरफ़ां इन मामले जी जांच मुकम्मल करे CM के रिपोर्ट जेका उहा पेश कई वई आहे। कोटड़ी जे अॻूणे असिस्टेंट रेवेन्यू ऑफिसर ऐं हाणोके डिप्टी डायरेक्टर PRC मोहम्मद खान खत्री, असिस्टेंट कमिश्नर गुलाम हैदर ख़ासकेली, सिजावल जे मुख्तियारकार समेत 6 अमलदारनि खे इनमें मुलविस करार ॾिनो वियो आहे। रिपोर्ट में ज़िम्मेवार ॼाणायल अमलदारनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करण या वरी उन्हनि ख़िलाफ़ क्रिमिनल प्रोसीडिंग शुरू करण जी सिफारिश कई वई आहे। देश सिजावल में स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाहिण जी सरकारी मंसूबे ऐं ॿियनि मक़सदनि लाइ 2 एकड़ सरकारी ज़मीन जेका आहे उहा रिकॉर्ड में जालसाज़ी ज़रिए मोहम्मद रफ़ीक सूमरो नाले इन खानगी शख़्स खे अलाट करे ॾिनी वई, जंहिं बाद 4 जेके आहिनि उहे सर्वे नंबर जारी कया विया। रिकॉर्ड में जालसाज़ी ज़रिए इहा ज़मीन जेका आहे उहा ॼाणियल शख़्स खे अलाट कई वई। इन मामले जी जांच जेका उहा मुकम्मल थी आहे। ज़िम्मेवार जेके आहिनि उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करण जी सिफारिश कई वई आहे। जी सॻी चंड तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।